अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब मौजो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि छा रुगो व्हाट्सअप ही असांजी डेटा कलेक्ट करे थो, ॿियूं के एप्लीकेशनूं कोन्हनि। ही वीडियो ॾिसी यकीनन तव्हां हैरत में पइजी वेंदो। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं हिन वीडियो ॾिसण खां पोइ तव्हां शायदि पंहिंजी प्राइवेसी खे वधीक बहितर बनाए सघो। त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो। अचो त शुरूआति कयूं। उनखां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि जेका आउं तक़रीबन 51% उन्हनि माण्हुनि खे चवंदुसि जेके बग़ैर सब्सक्राइब करे मुंहिंजे चैनल ते वीडियोज़ ॾिसनि था, यार महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हांखे आसानी सां मिली सघे। सो अचो त शुरूआति कयूं। फर्स्ट ऑफ ऑल तव्हांजी मोबाइल में हिननि एप्लीकेशन मां का हिकिड़ी ज़रूरु इंस्टॉल हूंदी। हे लिस्ट में तव्हां ॾिसी सघो था कहिड़ियूं कहिड़ियूं एप्लीकेशन आहिनि। हिननि मां ॾिसो तव्हां वटि कहिड़ी ऐप इंस्टॉल आहे ऑलरेडी, ऐं जेकॾहिं हिननि मां नाहे तॾहिं कमेंट में लिखो। जेकॾहिं हिननि मां का एप्लीकेशन आहे त उन एप्लीकेशन जो नालो कमेंट में ज़रूरु लिखो। पहिरीं एप्लीकेशन आहे विडमेट, जेका अक्सर असां सभिनी जी मोबाइल में हूंदी आहे। गूगल उनखे पंहिंजे प्ले स्टोर तां कढी छॾियो आहे, तॾहिं बि असां वटि पंहिंजी मोबाइल में उहो इंस्टॉल आहे। किथां असां आंदी कीअं डाउनलोड कई, पर असां ज़रूरु पंहिंजी मोबाइल में इहा एप्लीकेशन रखंदासीं। छो त तव्हां सम्झी सघो था छो। ऐं हीअ एप्लीकेशन तव्हांखां कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी परमिशन वठी रखी आहे। तव्हांजी माइक जी, तव्हांजे कॉन्टेक्ट्स जी, तव्हांजी लोकेशन जी, तव्हांजे उन्हनि शयुनि जी जिन जी परमिशन जी इनखे का ज़रूरत ई न आहे। विडमेट खे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांजे फ़ोटो कढण जी, तव्हांजी कैमरा जी, तव्हांजी माइक जी। विडमेट खे का ज़रूरत आहे। विडमेट खे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांजी लोकेशन जी। उनखां अलावा हिकिड़ी ॿी एप्लीकेशन आहे जंहिंजो नालो आहे शायदि स्नैप। छा हिन एप्लीकेशन खे ज़रूरत आहे हिननि सभिनी परमिशन जी? उनखां अलावा हिकिड़ी टी एप्लीकेशन आहे जेका असां तक़रीबन इंस्टॉल कंदा आहियूं ऐं वॾे मज़े सां हलाईंदा आहियूं, ऐं उहा प्ले स्टोर ते बि मिले थी। वॾी ॻाल्हि त इहा ई आहे। उनजो नालो आहे एक्जेंडर। तव्हां हिनखे कॾहिं यूज़ कयो आहे? हीअ एप्लीकेशन यूज़ कंदे कंदे तव्हांखे हिकिड़ो नंढड़ी नोटिफिकेशन ॾींदी जंहिंमें तव्हांखे हिकिड़ो नुमाणो अर्ज़ु कंदी आहे, जंहिंमें इहा तव्हांखे ॿुधाईंदी आहे त असांजो नओं अपडेट अची वियो आहे, तव्हां हिनखे अपग्रेड कयो। ऐं उहो अपडेट छा हूंदो आहे, उहा हिकिड़ो एपीके फाइल हूंदी आहे जेकी उन्हनि जे सर्वर तां डाउनलोड थींदी आहे, न कि प्ले स्टोर तां। अपग्रेड कंदो तव्हांखे एप्लीकेशन ईंदी ऐं एप्लीकेशन खे तव्हां इंस्टॉल करे सभई परमिशन ॾेई छॾींदो। छो फ्री आहे हिन जे बारे में तव्हां कॾहिं सोचियो आहे त एक्जेंडर आख़िर छो फ्री आहे? चवण जो मतिलबु इहो त जेकॾहिं तव्हां जेके प्रोडक्ट जे लाइ पे नथा करियो त तव्हां पाण प्रोडक्ट आहियो। सम्झी वियो? हीअ सॼी सारी डेटा असांजी उहो पंहिंजे स्टोर्स ते रखनि था, ऐं उनखां अलावा हुनखे प्रोसेस करे असांखे एड ॾेखारण जे लाइ मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे विकिणनि था। उनखां अलावा खोड़ सारियूं एप्लीकेशनूं जेके असां ऑलरेडी इस्तेमालु करियूं पिया। कल्ह हिकिड़े दोस्त मूंखां पुछियो त छा जेकॾहिं व्हाट्सअप असां GB इस्तेमालु करियूं त उहो हुन व्हाट्सअप खां बहितर आहे? मूं चयो उनखां बहितर आहे त असांखे उहो ई व्हाट्सअप, उहो असां जंहिं ते हिकिड़ी एग्री करे चुका आहियूं, उहो ई बहितर आहे GB व्हाट्सअप खां। GB व्हाट्सअप जी असांखे मालिक जी ख़बर न आहे त हुनजो असुलु मालिक केरु आहे। उहो प्ले स्टोर ते ई न आहे। GB व्हाट्सअप हिकिड़ो मूड आहे, ऐं कंहिं ठाहियो आहे हुनजी बि ख़बर न आहे। उनखां थी करे हाणे GB व्हाट्सअप 2 सर्वर इस्तेमालु कंदो आहे, हिकिड़ो GB व्हाट्सअप वारो सर्वर ऐं हिकिड़ो उहो सर्वर जेको व्हाट्सअप जो सर्वर आहे। हुतां थी हो सुधी वञे थो। मतिलबु त उन डेटा जी का ख़बर ई कोन थी पए, असांजी प्राइवेसी वारी का शइ सम्झ में ई कोन थी अचे। उनखां पोइ उहो इहा त iPhone वठिजे जंहिंमें अहिड़ी का बि थर्ड पार्टी एप्लीकेशन इंस्टॉल नथी करे सघिजे सवाइ व्हाट्सअप या फेसबुक जे। फेसबुक त हूअं बि शरीफ़ माण्हू आहे, तव्हां सम्झी सघो था त केतिरे शरीफ़ माण्हू आहे। सो उहो त तव्हांजे अॻु में ई डेटा वठंदो आहे, एतिरे क़दुरु जो तव्हांजी माइक वारी डेटा कलेक्ट कंदो रहंदो आहे। सो ये अच्छी राज़दारी है, ये अच्छी पर्दादारी है, ये अच्छी राज़दारी है। सो उनखां अलावा आउं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां, हे एप्लीकेशनूं सभई मूं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾिनो विडमेट जो या एक्जेंडर जो, ऐं अहिड़ियूं खोड़ सारियूं एप्लीकेशन आहिनि जेके असांखे प्ले स्टोर तां नथियूं मिलनि, ऐं असां उन्हनि खे ॻोल्हे चूंडे किथां बि इंस्टॉल कंदा आहियूं, ऐं उन्हनि खे बिना वजह काफ़ी सारियूं परमिशन्स ॾेई छॾींदा आहियूं जेके व्हाट्सअप खां कई गुना ज़्यादा ख़तरनाक आहिनि। व्हाट्सअप जे हिकिड़े नंढड़े अपडेट ते सॼी दुनिया उथी पई आहे। छा इहो तव्हां कॾहिं कोन सोचिया त टिकटॉक तव्हां खां एतिरियूं परमिशन्स छो वठी रखियूं आहिनि? छा इहो तव्हां कॾहिं कोन सोचिया त ट्यूबेडी, स्नैपचैट, उनखां अलावा म्यूज़िकली ऐं ॿिया केतिरा ई मतिलबु त फिज़ूल क़िस्मनि जूं एप्लीकेशनूं तव्हांखे केतिरियूं सारियूं परमिशन्स वठी रखनि थियूं? तव्हांजी मर्ज़ी आहे। त दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कयो ऐं दोस्तनि सां
शेयर करणु बिल्कुलु बि न विसारींदा। ऐं जेकॾहिं अञा ताईं तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो त तव्हांजी मर्ज़ी आहे। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।